नमस्कार दोस्तों, मां चंद्र प्रकाश दादलानी, सहायक आचार्य सिंधी विभाग, सम्राट पृथ्वीराज चौहान राजकीय महाविद्यालय। मां कल असां MA फाइनल पेपर 7B में रखियल महाकवि किशनचंद बेवस जे बारे में पढ़ी रहा हुआसीं। कल असां महाकवि किशनचंद बेवस जा धर्म बाबति वीचारनि जे बारे में अॼु असां कवि किशनचंद बेवस जा कुदरत जे बारे में वीचारनि जे बारे में पढ़ंदासीं ऐं उन्हनि कुदरत जे मथां कहिड़ियूं कविताऊं लिखियूं आहिनि उन्हनि जे बारे में मुख़्तसिर जानकारी हासिल कंदासीं। कवि लिखे थो, सूरज हवा हथनि सां पाणी खयों समुंड मां, कैलाश कलश भरिया चारे थो पाण पीता। अर्थात सूरज देवता जेको आहे हवा जे हथनि सां समुंड मां पाणी भरे करे कैलाश ते चाढ़े रहियो आहे, कैलाश जे मथां हारे रहियो आहे। धारा जितां लाहे थी भागीरथी वहे थी। अॻियां लिखे थो त जेको सूरज देवता समुंड मां पाणी भरे करे कैलाश ते विझे थो, उतां वरी उहो पाणी भागीरथी जे रूप में धारा ठही करे धरतीअ ॾांहुं वहे थो। अॻियां लिखे थो, आकाश गंग तोते हर रोज़ खीर ओते। केॾो न सुहिणी लिखियो अथई त कैलाश पर्वत मथां जेकी आकाश गंगा आहे उहा रोज़ खीर वांगुरु उन जे मथां खीर सां सनानु कराए थी। बर्फ़ीअ जी बर्फ़ बरसे चोटियुनि मथां थी चिमके। जेके बर्फ़ीला तूफ़ान आहिनि, बर्फ़ीली बर्फ़ जेकी किरंदी आहे उहा चोटियुनि मथां चमके पई थी। हिंगलू थी शाम हारे उब चंड तिलक चाढ़े। शाम जेकी आहे, संझा आहे, उहा हियांव थी हारे पंहिंजो अहिड़ो सुहिणो नज़ारो ॾिसी करे हियांव थी हारे ऐं सिज जेको उब आहे उहो चंड मिसल तिलक थो उन ते करे। अर्थात हिमालय ते जेको आहे चंद्रमा ईअं महसूसु थींदो आहे ॼण हिमालय जे मथां तिलक लॻल आहे। कवि कुदरत जे नज़ारनि खे ऐं कुदरती शयुनि खे ॾाढो सुहिणे रूप में ॾिसंदा आहिनि। लिखे थो त हर रोज़ सूरज उभिरे थो ऐं हर रोज़ अस्त थिए थो। अलाए जे केतिरियूं 14 चांदनियूं जूं चिमकंदड़ रातियूं ऐं उमास जूं अंधारियूं रातियूं थी वियूं आहिनि। हूअं त उहे रोज़मर्रा जूं घटनाऊं कंहिंजो ध्यानु न बि छिकाइनि, पर जॾहिं कंहिं कविअ जी दृष्टि खेनि ख़ासि सूंहं, ख़ासि मधुरता अता करे छॾी, तॾहिं उन्हनि खे ख़ासि अहमियत मिली वई आहे। केतिरनि इंसाननि ताजमहल, हिमालय या ॿिया केतिरा कुदरती नज़ारा ॾिठा आहिनि। संदनि ॻाणाटो कोन्हे, पर को कामिल कविसर उन्हनि खे कलम बंदि करे अहिड़नि नज़ारनि ते चार चंड लॻाए थो छॾे। बेवस उन्हनि थोरनि शाइरनि मां आहे जंहिंजी नज़र जंहिं ते पवे उहा चीज़ ज़्यादातर सुंदर, ज़्यादातर दिलकश थी पवे थी। जंहिं मुल्क जी मिटी नूरी निमाणीअ जहिड़नि आयला फ़िलसूफ़नि ऐं दरवेश विद्वाननि खे जनमु ॾेई पाण खे अंतर्राष्ट्रीय खेत्र में शर्फ़दार बणायो आहे, उन ई सुहारी सुंदरीअ बेवस जहिड़े हर दिल अजीज़ शाइर खे पैदा करे सिंधियुनि खे हिकु लासानी सौगात अता कई आहे। कवि जॾहिं कुदरती नज़ारनि खे ॾिसे थो ऐं कविअ जी नज़र उन्हनि आम नज़ारनि ते जंहिंखे आम माण्हू असां रोज़मर्रा जा नज़ारा करे लिखूं था, कोठियूं था, उन्हनि नज़ारनि ते कविअ जी जॾहिं नज़र पए थी ऐं कवि उनखे पंहिंजे कलमबद्ध करे थो त उन नज़ारनि में चार चांद लॻी था वञनि। अॻियां चए थो, सितारा आसमान जी सूंहं खे सर्स कनि था, पर रोशन दिल
शाइर अदबी आकाश जे हुस्न खे इज़ाफ़ो आणनि था। अर्थात सितारा आहिनि उहे आसमान जी सूंहं खे चार चांद था लॻाइनि, पर हिकु शाइर जेको आहे उहो अदबी आकाश खे, अदब जे आकाश खे हिकु अहिड़ो हुस्न थो अदा करे जंहिंजो को मिसाल कोन्हे, जंहिंजी का तुलना कोन्हे। शाइर उन शमा मिसल आहे जो पंहिंजे शेर जे शाह सां केतिरनि जी राह रोशन थो करे। शाइरी इलाही बख़्शिश आहे, अर्थात ख़ुदा जी हिकु कुदरत आहे, ख़ुदा जी हिकु बख़्शिश आहे, नेमत आहे। शाइर उन ई बरकत सां कुदरत जा गुप्त इसरार खोले आम खे अख खे दर्शन कराए थो। शाइर जेको आहे उन ई बख़्शिश सां, ख़ुदा जी उन नेमत सां कुदरत जा नज़ारा, कुदरत जा गुप्त द्वार, कुदरत जा गुप्त इज़हार खोले करे आम माण्हुनि खे उन जा दर्शन कराए थो। शाइर खे हिकु न पर अनेक ज़ुबानूं आहिनि, खेसि ॿ न पर बेशुमार अखियूं आहिनि। संदसि हिकु हिकु शहर आहे संदसि ज़ुबान। बेवस चवे थो, गंज खाना गुप्त गैबी ख़ासि खोलण वास्ते आहे कुदरत खां मिलियल कामिल कवीसर खे कले। अर्थात जेके कुदरत जा गुप्त खज़ाना आहिनि, गंज खाना आहिनि, गंज यानी इलाही, जंहिंजो को अंत ई कोन्हे, कुदरती खज़ाना आहिनि, उन्हनि खे खोलण लाइ भॻवानु जेको आहे, ईश्वर आहे, उहा कवीअ खे उहा शक्ति ॾिनी आहे, उहा अखि ॾिनी आहे, जंहिंसां उहे खज़ाना ॾिसी करे, खोले करे आम माण्हुनि जे अॻियां रखे थो। बेवस न को हिमालय ते वियो, न को हिन ताजमहल ॾिठो, पर कल्पना जे पढ़नि ते चढ़ी उहे ज़रूरु ॾिसी आयो। ऐं छा त उन्हनि जी तस्वीर चिटी अथई। इंग्लैंड जे मशहूरु शाइर वर्ड सोरथ हीरो ते के कविताऊं रचियूं वयूं आहिनि। इन्हनि में पहिरीं कविता हिन कल्पना जे आधार ते लिखी सा ॿिनि कविताउनि खां बहितर लिखी वञे थी। बेवस बि कैलाश यात्रा करण खां सवाइ कैलाश ते लिखियो आहे। हू ॾिसे थो त सूरज भॻवानु हवा हथनि सां सागर मां पाणी मथे खणी रहियो आहे, मथे खणी उनखे शिवजीअ जे जटाउनि मां उते रहियो आहे, उते जिते कैलाश जो करमंडल बि आहे। शिवजीअ जे जटाउनि मां उहो सूरज जो ओतियल सागर जल महापवित्र भागीरथी गंगा नदी बणिजी झरझर करे हेठि लही रहियो आहे। कहिड़ो न सुंदर काल्पनिक चित्र चिटियो आहे कवीअ। अॻिते हली हिमालय खे थो चवे त हे हिमालय, आकाश जी गंगा तोरे हर रोज़ खीर ओते थी। हे हिमालय, आकाश गंगा तोते हर रोज़ खीर सां तुंहिंजो सनानु कराए थी। उते बर्फ़ीअ जी बरसाति बरसी रही आहे, उते बर्फ़ी जी बरसातूं वसंदियूं आहिनि। त उन्हनि जी कल्पना कंदे कवि चए थो त उहा बर्फ़ी बर्फ़ बणिजी तुंहिंजियुनि चोटियुनि ते चमकी रही आहे। केॾी न सुहिणी कल्पना कई आहे त जॾहिं उहा बर्फ़ उन्हनि पहाड़नि ते बरसे थी त उहा ईअं महसूस थी थिए ॼण के मोती आहिनि ऐं मोतियुनि जा दाणा, उहा बर्फ़ मोतियुनि जे दाणे वांगुरु चमकी रही आहे। हर रोज़ संध्या हिंगलूं हारे रही आहे, हिंगलूं माना हियांव हारे रही आहे, ऐं आकाश तुंहिंजे मस्तक ते चंड जो तिलक ॾेई रही आहे। आकाश जेको आहे उहो हिमालय जे मस्तक ते चंड जो तिलक ॾेई रहियो आहे। चंड ईअं महसूस थींदो आहे ॼण हिमालय जे मथे ते तिलक लॻी रहियो आहे। बेवस कुदरत जो पुजारी ऐं खेसि प्रकृतिअ खे पैदा कंदड़ जो दर्शन थिए थो। कैलाश ॾिसे थो त उते शिवजीअ खे वेठल ॾिसे थो। कवि पंहिंजी कल्पना जे अखियुनि सां ॾिसे थो त आत्मा जी शाही सवारी शरीर जे रथ ते अची रही आहे। उन शाही सवारीअ जे स्वागत लाइ वाव यानी हवा रस्ते ते बुहाड़ी थी पाए, बादल अतुर जो छिणकार था कनि, सूरज आकाश में लाल झंडियूं थो रंगे ऐं वणनि जा ॾार छेॼियूं हणी रहिया आहिनि। केॾी न सुहिणी कल्पना आहे त जेॾीमहिल आत्मा जी शाही सवारी शरीर जे रथ ते अची रही आहे, तेॾीमहिल हवाऊं रस्तनि ते ॿुहारा थियूं कढनि ऐं
बादल जेको आहे सनी फुहार था बरसाइनि त ईअं महसूस थो थिए ॼण अत्र जी वर्खा था कनि। सूरज जे लालीमा आकाश ते ईअं छाइजी वेंदी आहे ॼण महसूस थो थिए ॼण ॻाढ़ियूं झंडियूं हली रहियूं आहिनि, ॻाढ़ियूं झंडियूं उॾामी रहियूं आहिनि ऐं वण हवा जे ज़ोर ते पाण में उन्हनि जूं डालियूं जेके टकराइजंदियूं आहिनि त ईअं महसूस थींदो आहे ॼण वण छेॼ पिया हलनि। केॾी न सुहिणी ऐं सुठी सोच कवीअ जी आहे। अॻियां चए थो त बेवस जी ॿोली सरल ऐं संगीतमय आहे। हू नवनि मरकब लफ़्ज़नि घड़ण में उस्ताद आहे, अर्थात नवां लफ़्ज़ ॾींदो आहे। हिमालय कविता में हिन हवा हथ, चंड तिलक, कैलाश कलश, आकाश गंगा नवां लफ़्ज़ इज़ाद कया आहिनि जे पाठक खे मुंझाइण बदिरां आनंद ॾियनि था। अॼु एसि ताईं पढ़ंदासीं। सुभाणे इन ई कविता खे, इन ई पाठ खे अॻिते पढ़ंदासीं त बेवस जा कुदरत जे बाबति ॿिया कहिड़ा वीचार आहिनि, ॿियूं कहिड़ियूं कविताऊं बेवस कुदरत ते लिखियूं आहिनि, उन्हनि जे बारे में मुख़्तसर ॼाण कंदासीं। महिरबानी, धन्यवाद।